माशाअल्लाह जज़ाकल्लाह। सजणो ऐं साणे हो कंहिं अणासीअ विसरे, सजणो ऐं साणे हो कंहिं अणासीअ विसरे, हैफ़तनी होए वतन जन विसारियो। हिन वक़्तु आउं गुज़ारिश कंदुसि तालिब इल्म मोहतरम गुल मोहम्मद हक्कानी खे तो वो स्टेज तरफ़ अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। मोहतरम गुल मोहम्मद हक्कानी साहब। हामिदन लिल्लाहि ताला मुसल्लियन व मुजल्लिया, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कानत बनु इस्राईल तसुसुहुमुल अंबिया, व क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन्नल्लाह मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दिल से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। हुजूर आए तो सर्र आफरीन पा गई दुनिया, हुजूर आए तो सर्र आफरीन पा गई दुनिया, हुजूर आए तो अंधेरों से निकल कर आ गई दुनिया। रंग बुझे चेहरों पे जंग उतरा, सुते चेहरों पे नूर आया। हुजूर आए तो नौजवानों को जीने का शऊर आया। मेरे अजीज़ान मन, मुझा अजीज व मुकर्रम साथियों, इज्जत बावकार, इज्जत मशाइख अज़ाइम, मुझा मुकाबले में हम शरीक साथियों, स्टेज पे मौजूद अकाबिरीन व उलमाए किराम, साहिबान जज, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अजहिन मुअत्तर व मुअज़्ज़म मुसाबिके जे अंदर मुआजिज बंदे के कुछ चंद मिनट बयान करने की सादत मिली। निज़ाम मुस्तफ़ा वडो वसी ऐं तवील है। निज़ाम मुस्तफ़ा के बयान करण एतरी मुँह बंदे में सादत ना है। निज़ाम मुस्तफ़ा के अगर लिखो वने, सारा समंदर सियाही ठाई वने, सारे अशजार आलम के कलम बनायो वने। निज़ाम मुस्तफ़ा के लिखो वने तो वो अशजार आलम ऐं सियाही तो ख़त्म थी वेंदी, लेकिन मुझे आका जो निज़ाम अञा हलंदो रहंदो। निज़ाम मुस्तफ़ा जे बिन पहलुनि ते नज़र विझंदुसि। नंबर पहिरियों, निज़ाम मुस्तफ़ा जो अहम तकाज़ा ही है तो कानूनी तौर ते सारा इंसान बराबर हुजण खपेनि। नंबर ॿिए ते कानूनी नंबर ॿिए ते निज़ाम मुस्तफ़ा जो तकाज़ा ही है तो इंसान के कामिल हुर्रियत आज़ादी हुजे। निज़ाम मुस्तफ़ा जे अंदर कामिल हुर्रियत हुई, निज़ाम मुस्तफ़ा जे अंदर आज़ादी हुई, कंहिंखे भी ये गिरफ्तार न कयो वेंदो हो। निज़ाम मुस्तफ़ा जे अंदर एक आम मानू के भी इजाज़त हूंदी हुई। वडे का वडे सरबराह ममलिकत जी तनकीद करे पियो सके। हिकड़े मरतबा हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खुतबा ॾेई रहिया आहिनि। हज़रत सलमान फारसी उथी बीठा, फरमाइनि था त ए उमर, तव्हांजी असां ॻाल्हि भी न ॿुधंदासीं ऐं तव्हांजी इताअत भी न कंदासीं। हालांकि बरसरे आम में तनकीदी अल्फाज आहिनि। हज़रत उमर जे मुंह ते गुंज भी न आया। हज़रत उमर फरमाइनि था, ए सलमान, तू वजह तो ॿुधा, कहिड़ी ॻाल्हि आहे जो तू एतिरो गुस्से में आहे। हज़रत सलमान फारसी फरमाए थो, इहो जो तव्हांखे कुर्तो पहनियल आहे, इहो कुर्तो यमनी चादरनि मां आहे। यमनी चादर कंहिंखे भी एतिरी न मिली जो हू पंहिंजो उन मां कुर्तो सुबराए सघे। हालांकि ही तव्हां वटि कुर्तो कीअं पहुतो? हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु ईअं नथा चवनि त ही मुंहिंजो मामलो आहे, इनखे तव्हां छॾे ॾियो, इनखे तव्हां दफ़ा करे ॾियो, ही मुंहिंजो मामलो आहे, मां ॼाणींदुसि। हालांकि ईअं न, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे फर्ज़ंद हज़रत अब्दुल्लाह बिन उमर के फरमाइनि था, ए अब्दुल्लाह बिन उमर, तू हिननि खे ॿुधा त ही कुर्तो मूं वटि कीअं पहुतो? हज़रत अब्दुल्लाह बिन उमर फरमाइनि था, उहा यमनी चादर मूंखे भी मिली हुई, जंहिंमां मुंहिंजो कुर्तो भी न पियो थिए। बाबा साईं खे भी मिली हुई, बाबा साईं जो कुर्तो भी न पियो थिए। मूं पंहिंजी चादर बाबा साईं खे ॾिनी, जंहिंमां कुर्तो थी वियो। हज़रत सलमान फारसी फरमाइनि था, हाणे तव्हां जेका ॻाल्हि कयो, असां तव्हांजी ॻाल्हि ते एतमाद भी कंदासीं, इताअत भी कंदासीं, फरमा बरदारी भी कंदासीं। ही हो निज़ाम मुस्तफ़ा। निज़ाम मुस्तफ़ा इहो न आहे। अगर कंहिंखे सरियाम हक़ चयो
थो वञे उहो उनखे गदार चवे थो, उहो उनखे मुनाफ़िक़ चवे। इहो निज़ाम मुस्तफ़ा न आहे। निज़ाम मुस्तफ़ा जेको निज़ाम मुस्तफ़ा असांखे मिलियो, असांखे निज़ाम मुस्तफ़ा ते मिलियो, लेकिन उन ते अमल न आहे। अमल जेकॾहिं असां निज़ाम मुस्तफ़ा ते अमल कंदासीं त इंशा अल्लाह आख़िरत वारी दुनिया में कामयाबी ज़रूरु हासिल कंदासीं। निज़ाम मुस्तफ़ा ते अमल करण जे लाइ असांखे सीरत जो मुतालो करणो पवंदो। सीरत जी माना आहे रस्तो ऐं तरीक़ो। सीरत तय्यबा मां मुराद हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उहे तरीक़ा, उहे तौर तरीक़ा जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि इख्तियार कया हुजनि। उहे चाहे मामलनि सां तालुक़ हुजे या इबादतुनि सां, हुज़ूर जी सियासी सां तालुक़ हुजे, सियासत सां तालुक़ हुजे या हुक्मरानीअ सां, उहे तमामु तौर तरीक़ा असांजी ज़िंदगी में अची वेंदा त इंशा अल्लाह असांखे दुनिया व आख़िरत में कामयाबी हासिल थींदी। मूं में एतिरी सादत न हुई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निज़ाम खे बयानु करण जी, लेकिन मूं उन मुहिब्बीन ऐं जानिसारनि में पंहिंजो नाम शुमार करण पियो चाहियां जेके फ़नाफ़ सुन्नत थी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पंहिंजूं जानियूं कुर्बान करे विया। आख़िर में मां शेर से पांजी तकरीर जो इख्तिताम कंदुम। मैं तो तालिब हूँ बहुत वक्त दुआ कुछ कह नहीं सकता, मैं तो तालिब हूँ बहुत वक्त दुआ कुछ कह नहीं सकता, इलाही फजल कर करम कर इसके सिवा कुछ कह नहीं सकता, इलाही मुझे तड़पने धड़कने बढ़ने भड़कने की तौफीक दे, दिले मुर्तज़ा सऊद सिद्दीक दे। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ॾियो इम्तिहान पर पढ़ण खां सिवा, ॾियो इम्तिहान पर पढ़ण खां सिवा, ॾिसूं कामयाबियूं करण खां सिवा, वठूं हक़ पंहिंजा घुरण खां सिवा, वॾा वीर सरजियूं विरण खां सिवा। हाणे मां तकरीरी सिलसिले खे ख़तमु कंदे आख़िर में दावत ॾींदुसि इरशादमंद खे त हू अचनि पंहिंजे ख़्यालात जो इज़हार फ़रमाइनि। मौलवी इरशादमंद। इन्नल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला खातमिल अंबिया'i वल मुरसलीन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। सदक़ल्लाहुल अज़ीम। दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम। अजीज़ान मन हिन पुरवक़ार महफ़िल जे अंदर जंहिं मौजू के अवां जे साम्हूं खणी हाज़िर थियो आहियां उहो आहे निज़ाम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन मौजू के 6 मिनटनि जे अंदर बंद करण ॼण त आसमान के ज़मीन ते लाहण जे मुतरादिफ़ आहे। खुदा दादो जमीलो लतीफ़ जी बारगाह में माशूक़े खुदा के वसीलो बढ़ाए बाइज़ाना मुल्तजी आयां शल रब हिन अब्द आसी खां जेको चवराए तरफ़ैन के उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों, हिन दौरे खिलाफत जे ख़ात्मे खां बाद में दुनिया जे नक्शे ते उभरण वारी हिकु अहिड़ी रियासत हुई जंहिंजो दुनिया जे नक्शे ते उभरण वारी हिकु अहिड़ी रियासत हुई दुनिया जे नक्शे ते उभरण वारी हिकु अहिड़ी रियासत हुई पाकिस्तान। क्या मुझे अज़ीज़ दोस्तों, इन दुनिया के नक्शे का बाद में दुनिया के नक्शे ते उभरण वारी हिकु अहिड़ी रियासत हुई जंहिंजो क़याम नज़रियाती पसे मंज़र में हुयो, जंहिंजो क़याम नज़रियाती पसे मंज़र में हुयो। तारीख़ पाकिस्तान के कायदीन मुसलमाननि खे सुजा करण जे लाइ तवील अरसे ताईं जदोजहद कयो, मुसलमाननि खे सुजा करण जे लाइ तवील अरसे ताईं जदोजहद कयो। केतिरा ई अशरा जदोजहद खां बाद में 14 अगस्त 1947 में पाकिस्तान वजूद में आयो। पाकिस्तान के क़याम जो मक़सद जाते मुसलमाननि के हुकूक जो दिफ़ा करण हुयो, उते उन्हनि जो बुनियादी ऐं उसूली मक़सद इहो हुयो त अहिड़ी रियासत के क़ाइमु कयो वञे जंहिंमें बर्र सग़ीर जा मुसलमान आफ़ाक़ी तालीमात के मुताबिक ज़िंदगी गुज़ारे सघनि। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे हयात तय्यबा में जज़ीरतुल अरब में इस्लामी निज़ाम के कायम कयो, हत्ता के जाते अल्लाह जी तौहीद ऐं अल्लाह जी बंदगी के यकीनी बनायो वियो हो। उते भी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन निज़ाम मुस्तफ़ा के कायम फरमायो। हुदूदुल्लाह के नाफ़िज़ करण जे लाइ, जराइमनि जे ख़ात्मे जे लाइ बेहतरीन निज़ाम के मुतारफ़ कयो हो। मज़लूमनि जे हुकूकनि के अदा करण जे लाइ कानून नाफ़िज़ करण वारे इदारनि ताईं अवाम जे हलण चलण के आसान बनायो वियो। उन जो नतीजो इहो निकितो तो किसास जी वजह से
क़त्ल गारत गिरी जो ख़ात्मो थो, ज़िना जी हद जी वजह सां बदकिरदारी जो ख़ात्मो थो, शराब जी हद जी वजह सां मंशियात जो ख़ात्मो थो। ज़माने जाहिलियत में न्याणियुनि खे ज़िंदा दरदोर कयो वेंदो हो। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची करे उन्हनि खे न्याणियुनि जी अहमियत बाबति आगाह फरमायो। अहिड़े ई तरीक़े सां ज़माने जाहिलियत में थोड़े इख़्तिलाफ़ जी वजह सां माण्हू खे क़त्ल ताईं पहुचायो वेंदो हो। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची करे उन्हनि खे ईसार ऐं हमदर्दी जो सबक़ पढ़ायो। मुझा अज़ीज़ दोस्तों, ये हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो निज़ाम है, ये हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो मेहरबानी हुई जो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन तव्हां असांजे दरमियान इन निज़ाम खे क़ाइमु फरमायो। इन निज़ाम खे निज़ाम मुस्तफ़ा चइबो आहे। इहो निज़ाम हुज़ूर साईं जी हयात तय्यबा ताईं महदूद न हो, बल्कि हुज़ूर साईं जी विसाल खां बाद में हुज़ूर साईं जन जा खुलफ़ा इन निज़ाम जे बारे में जुस्तजू कंदा रहिया। हज़रत अबू बकर सिद्दीक़, हज़रत उमर फारूक, हज़रत उस्मान गनी, हज़रत अली अल मुर्तज़ा इन्हनि भी हुकूमत कई। इहे भी निज़ाम मुस्तफ़ा के क़ाइमु कंदा रहिया। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों, जॾहिं दुश्मनान मुस्लिमीन इन नज़म ऐं नसर खे ॾिसो त उहे भी मुसलमाननि खां ख़ौफ़ में रहंदा हुआ। मुसलमाननि खे अल्लाह हमेशा जे लाइ ग़लबो हासिल करे ॾींदो हो, छो त मुसलमाननि जो क़ुरान ऐं सुन्नत जे मथां अमल हूंदो हो। बिलाख़िर आहिस्ता आहिस्ता नतीजो इहो निकितो जो मुसलमान जॾहिं क़ुरान ऐं सुन्नत ते अमल करण खां पुठी ॾियण लॻा, अल्लाह ताला मुसलमाननि खे शिकस्तगी ऐं मग़लूबियत वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर कयो। उहे मुसलमान हा जेके हिन दुनिया जे अंदरि हुकूमत करण वारा हा। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों, बर्रे सग़ीर जे तरफ़ ॾिसो, उते वादी ग़ैर ज़ीज़रा न हुई, उते खेती जी सलाहियत न हुजे, इहो मसलो न हुयो, पानी जो मसलो न हुयो, उसियत जो मसलो न हुयो, उते मसलो हुयो त इस्लाम जो मसलो हो, निज़ाम मुस्तफ़ा के क़ाइमु करण जो मसलो हो। अज़ीज़ दोस्तों, तमाम असां समूरनि खे मिली करे निज़ाम मुस्तफ़ा के क़ाइमु करणो आहे। पहिरें नंबर ते जॾहिं निज़ाम मुस्तफ़ा क़ाइमु थींदो त जुर्मनि जो बि ख़ात्मो थी वेंदो, क़त्ल गारतगिरी जो बि ख़ात्मो थी वेंदो। अज़ीज़ दोस्तों, ॿिए नंबर ते असांखे निज़ाम मुस्तफ़ा खे क़ाइमु करणो आहे, पंहिंजी हिन जिस्म जे अंदरि निज़ाम मुस्तफ़ा खे क़ाइमु करणो आहे। जेकॾहिं कोई अवामो इहो चाहे थो त हिन दुनिया जे अंदरि निज़ाम मुस्तफ़ा क़ाइमु कयो वञे त उन जे लाइ ज़रूरी आहे पंहिंजे दिलि में पहिरियों निज़ाम मुस्तफ़ा खे क़ाइमु करियो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों, मां पंहिंजे तक़रीर खे हिननि दुआया अल्फाज़ सां ख़त्म कंदुमि। खुदा करे मेरी अर्ज़ पाक पे उतरे वो फसल गुल, खुदा करे मेरी अर्ज़ पाक पे उतरे वो फसल गुल जिसे अंदेशाए ज़वाल न हो। यहाँ जो फूल खिले हैं वो खिलते ही रहे सदियों, यहाँ खज़ां को भी गुजरने की मजाल न हो। यहाँ जो सब्ज़ा है वो हमेशा सब्ज़ ही रहे, ऐसा सब्ज़ जिसकी कोई मिसाल न हो। खुदा करे कि न खम हो सरे मक्कार वतन और उसके हुस्न में तशवीश माउसाल न हो। खुदा करे उसके फर्द में हर एक तहरीब में हो न कोई मलूल हो न कोई खस्ता हाल हो। खुदा करे मेरे अर्ज पाक में उतरे वो फसल गुल जिसे अंदेशाए ज़वाल न हो। जिंदगी बाकी, मुलाकात बाकी, वमा अलैना इल्लल बलाग। अस्सलामु अलैकुम। कल्ला तकरीर सिलसिले के इख्तिताम पज़ीर पहुतो। असांजे सिंधु जी या सकाफ़त रही आहे त जेको परे खां महिमान ईंदो आहे उन जे शान में उनखे का तोहफ़ो ॾिनो वेंदो आहे। उन सकाफ़ती सिलसिले खे बरक़रार रखंदे JTI जे नौजवाननि अजरक जे तोहफ़े जे लाइ साईं असांजे महिमान ख़ासि हज़रत मौलाना साईं उस्ताद अब्दुल हामिद शेख साहब जन खे अजरक जो तोहफ़ो पेश करण जे लाइ साईं अमानुल्लाह उमर साहब खे अर्ज़ु कंदुसि त हू साईं जन खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि। मोहतरम अमानुल्लाह उमर साहब। जमीयत तलबा इस्लाम जे सदर मोहतरम अब्दुल हमीद महर के गुजारिश है तो हू तालके अमीर जमीयत उलमा इस्लाम तालके अमीर हाफिज अब्दुल कादिर महर जन के अजरक जो तोहफ़ो पेश कन। जमीयत तलबा इस्लाम जे जनरल सेक्रेटरी मोहतरम अब्दुल गफ़ार महर के गुजारिश है तो हू जमीयत उलमा इस्लाम यूनिट वधण महर जे अमीर हाजी नूर मोहम्मद जन के अजरक जो तोहफ़ो पेश कन।
सिंधियो सिंध बचायो खणो तीर कमान, सिंधियो सिंध बचायो खणो तीर कमान, छॾियो किलाशिन कोफ खे कयो दड़का ऐं दहमान, उथी हाजी मोहम्मद ज़मान सिर सदके कर तूं सिंध ता। हाणे उन शख्सियत के दावत अर्ज कंदुसि जंजी बनिस्बत जंजी दुआउनि सां असीं हिन स्टेज ते उन्हनि जी दुआउनि जी बदौलत आहियूं। मूं वटि एतिरा अल्फाज़ कोन्हनि जो उन्हनि जे शान में के अल्फाज़ चई सघां। मुअद्दबाना गुज़ारिश कंदुसि हज़रत साईं मोहतरम साईं रहमतुल्लाह सिंधी साहिब जन खे त उहे स्टेज तरफ़ अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करणु फरमाइनि। हज़रत साईं मोहतरम रहमतुल्लाह सिंधी साहिब। नहमदुहु व नस्तईनुहु ज़बरदस्त रही है। तमाम दिल खुश थी नौजवाननि जेके पंहिंजा जोहर ॾेखारिया ऐं सीरत ते जेका मोती विखेरिया। अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह असांजे ख्वाबनि जी इहा सोभियां आहे। जेकी कल्ह असां ख्वाब ॾिठो हुअसीं अल्हम्दुलिल्लाह अॼु असां अखियुनि सां उनखे ताबीर थींदे ॾिसूं था पिया ऐं असां पुरउमीद आहियूं त हीअ असांजी जेका खेप आहे इहा ज़रूरु रंग लाहींदी ऐं मुस्तक़बिल क़रीब में असांजो जेको हीउ इलाइक़ो आहे तर आहे जूह आहे इन में इंशाअल्लाह उलमा जो सुठो हिकिड़ो चौबोल थी वेंदो ऐं हिकिड़ो इल्म जो चर्चो हूंदो। मां हिन खे तशबीह हीअं ॾींदुसि कंहिं दौर में मुग़ल बादशाह हूंदा हुआ उहे पढ़ियल ॻढ़ियल हूंदा हुआ। हर हफ़्ते या महीने में हिकिड़ो दफ़ो जुमे जी राति उहे उलमा अकराम खे घुराए करे अहिड़ो जेको आहे सो मंडल मचाईंदा हुआ ऐं उन्हनि उलमा अकराम खां इल्मी ॻाल्हियूं पुछंदा हुआ, बयानात थींदा हुआ, तक़रीरूं थींदियूं हुयूं ऐं उहो इल्म जो चर्चो परे परे ताईं जेको आहे सो वेंदो हो। अॼु बि तारीख़ जा किताब इन्हनि ॻाल्हियुनि सां भरिया पिया आहिनि। सो अल्हम्दुलिल्लाह हीउ जेको अॼु जो असांजो प्रोग्राम आहे इहो सिलसिलो हिते बंदि कोन थींदो ऐं इंशाअल्लाह हीउ सिलसिले खे वसीतर कंदासीं ऐं इहो हर साल थींदो रहंदो। माज़ी में नंढे पैमाने ते थींदा हुआ। बहरहाल अॼु अल्हम्दुलिल्लाह तव्हां असांजे साम्हूं नौजवाननि जेको बयानु फरमायो आहे ऐं पंहिंजा जोहर ॾेखारिया आहिनि उहे क़ाबिल तारीफ़ आहिनि। अल्हम्दुलिल्लाह असांजा साथी जज साहिबान मुनसिफ़ वेठा आहिनि ज़रूरु उन नतीजो अख़ज़ कंदा ऐं ॿुधाईंदा। मां एडवांस उन साथियुनि खे मुबारकबाद ॾियणु चाहियां थो जेके दोस्त फर्स्ट सेकंड ऐं थर्ड पोज़ीशन में ईंदा। बहितर त ईअं हो नतीजो अची वञे हा उन खां बाद में जेको आहे ख़्यालनि जो इज़हार थिए हा
तो असां नालो खणी करे उन्हनि खे मुबारकबाद पेश कयूं हा। बहरहाल मां अॻुवाट जेके दोस्त मुतवक़ा पोजीशन होल्डर ईंदा उन सभिनी खे मां मुबारकबाद पेश कयां थो। GTI अॼु जी कान्हे का, GTI जो मक़सदु इहो आहे, JUI जी ज़ेली तंज़ीम आहे। GTI जो मक़सदु इहो आहे त असांजा जेके अकाबिरीन आहिनि उन्हनि इन जे करे ठाही त जीअं असांजा नौजवान असांजे मसलक जा असांजा मुस्लमान जॾहिं कुझु शागिर्द असरी तालीम जे लाइ कॉलेजनि में वञनि था, यूनिवर्सिटियुनि में वञनि था, त उते वॾो माहौल आहे ऐं उते वञी करे उहे मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि में मिली जुली करे उन्हनि जा नज़रिया बदिलजी था वञनि। ऐं मौजूदा हालतूं तव्हां पाण ॾिसो था त असांजे ॻोठनि जा कुझु नौजवान ॿाहिरि वञी करे यूनिवर्सिटियुनि में पहुची करे असांजे अक़ीदे जा नौजवान उते वञी करे ॿियनि नज़रियनि सां मिली जुली करे उन्हनि जो नज़रियो तब्दील थिए थो। GTI जो महज़ मक़सदु इहो आहे ऐं उनजो एम इहो आहे, मक़सदु इहो आहे त उन्हनि अहिड़नि नौजवाननि ते महिनत कनि, छो त नौजवान खे क़ाइल करे सघे थो। एतिरे क़दुरु जो पीउ पंहिंजे पुट खे एतिरो क़ाइल नथो करे सघे जेको दोस्त खे क़ाइल करे थो। ऐं दोस्त जो खओं रंग वठंदो आहे। तंहिं करे मां गुज़ारिश कंदुसि फाज़िले नौजवाननि खे या तलबा खे त उहे जेके नौजवान उन्हनि जा दोस्त आहिनि, कॉलेजिस में आहिनि, स्कूलनि में आहिनि, यूनिवर्सिटियुनि में आहिनि ऐं उन्हनि जो नज़रियो थोरो बदिलजे थो पियो या उन्हनि जो ख़्यालात तब्दील थियनि था, उन्हनि ते तव्हां महिनत कयो। जिते ज़रूरत हुजे JUI जे अकाबिरीन जी, JUI जे दोस्तनि जी, उते तव्हां सां ज़रूरु गॾिबासीं इंशा अल्लाह। व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सबन सोना पखी सबन हंज, माण्हू सबन सोना पखी सबन हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझ अचे बोए बहार जी। हाणे आउं उन शख़्सियत खे दावत अर्ज़ कंदुसि जेको मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि सां वाबस्ता आहे। जमियत उलमा इस्लाम जो अॻवान, इस्लाह कमेटी हुजे, जाखोड़ी सत हुजे, इलाइक़ाई तरक़ियाती इत्तेहाद हुजे, सभ खां पहिरीं सफ़े अवल में उन शख़्स खे असीं ॾिसंदा आहियूं। ऐं साईं अमानुल्लाह उमर साहिब जन जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि त उहे स्टेज तरफ़ अचनि ऐं हिननि नौजवाननि जी हौसला अफ़ज़ाई, हिननि जी महिनत ते ज़रूरु ॻाल्हाइनि। ऐं साईं जन जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि त उहे स्टेज तरफ़ अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। मोहतरम साईं अमानुल्लाह उमर साहिब। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सभी साथी सलाह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व सल्लम। जित न पखीअ पेर तित टिमके बाड़ी, ॿियो बारींदो केर खावड़ की खेर। काबिल सद एहतराम सदर इजलास, इंतहाई मोज़िज़ ऐं मानायता मुझे इन अज़ीम ऐं बावकार सफ़र जा साथियों मोहतरम हाजी नूर मोहम्मद मोहर साहब, हाफ़िज़ अब्दुल कादिर मोहर साहब, तालका अमीर तालका खानगढ़, जनरल सेक्रेटरी जमियत उलमा इस्लाम यूनिट वधणवार मोहतरम साईं रहमतुल्लाह सिंधी साहब, असांजा इंतहाई अज़ीम उस्ताद ऐं असांजी बचड़नि जी तरबियत कंदड़ आलिम दीन हज़रत मौलाना साईं अब्दुल हामिद शेख साहब, जेके अॼु जी हिन महफ़िल जा जज बि आहिनि। ऐं उन सां गॾु असांजे इलाइक़े जो काबिल क़दर नौजवान आलिम दीन हज़रत मौलाना ग़ुलाम कादिर महर साहब, मोहतरम अब्दुल बारी साहब ऐं काफ़ी
आलम सगोरा ऐं इन इल्म जे शोबे सां वाबस्ता असांजा नौजवान साथियो, हिन इलाइक़े जा खोड़ी साथियो, इन अज़ीम सफ़र में असांजा वाहम बेली साथियो, मोहतरम साईं उस्ताद राहिब अली महर साहब जन भी वेठा आहिनि। अॼु जी इहा महफ़िल जेका सजाई वई आहे, उन जो महज़ मक़सदु इहो आहे त असां पंहिंजे बुनियादनि खे मज़बूत कयूं। ओवरऑल अवां हिन दौर में नज़र कई हूंदी त जेका साज़िशी टोलनि साज़िश करे हिन नंढे दिमाग़ जे ॿारनि ते जेका महिनत कई ऐं हिन फेसबुक जे ज़रिए जेका छुड़वागी जी लहर हलाई, उन में न उस्ताद महफ़ूज़ रहियो, न इज़त वारो को महफ़ूज़ रहियो, न को आलिम महफ़ूज़ रहियो, न को चङो महफ़ूज़ रहियो। सभिनी जी इज़तुनि खे हिन फेसबुक जे ज़रिए इन्हनि साज़िशी माण्हुनि साज़िश करे कचे ज़हन जे ॿारनि खे अहिड़े क़िस्म जो भूसो भरे ऐं उन्हनि खे छुड़वागी जे तरफ़ राग़िब करे छॾियो ऐं रागान ज़िंदगी ऐं बरबटनि जे तरफ़ उन्हनि खे हलण जो हिकिड़ो रस्तो ॾिनो। जमीयत उलमा इस्लाम जी क़यादत इन फ़िक्रमंदी खे रोज़ अवल खां महसूस करे पंहिंजे बचड़नि खे हिकु मज़बूत हंध ते काबू करण जी कोशिश कई, तां त हिननि बचड़नि जे ज़रिए असां अहिड़ो जेको तूफ़ान छुड़वागी जो अचे उन जो दिफ़ा करे सघूं ऐं असांजा बचड़ा बि इहा महिनत कनि त उहे पंहिंजा साथियुनि खे ख़राब न कनि ऐं उन्हनि जो जेको मक़सदु आहे उन मक़सद जे तरफ़ हलनि। जीअं हिननि ॿारनि जो मक़सदु तालीम आहे, उनखे महज़ तालीम जे तरफ़ राग़िब थियणो आहे। इन तालीम खां निकिरण खां पोइ निज़ाम जे तरफ़ राग़िब थियणो आहे, जेको निज़ाम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। हाणे हिन असांजी ज़िंदगी जा ॿ मक़सद आहिनि। हिकु मक़सदु इहो आहे त असां पंहिंजी ज़ाती ज़िंदगी खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सुन्नत तय्यबा जे मुताबिक़ बणायूं। ॿियो असांजो मक़सदु इहो आहे जेको निज़ाम आहे उहो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे निज़ाम जे मुताबिक़ बणायूं। हाणे इहे असांखे ॿ महिनतूं आहिनि, महिनतूं करणियूं आहिनि। पंहिंजी ज़ात ते पंहिंजे वजूद ते महिनत करणी आहे, उन खां पोइ रियासती ज़िंदगी ते महिनत करणी आहे त उते बि असां कंहिं गैर कानून खे गैर निज़ाम खे बर्दाश्त न कयूं। उन में रुकावट को वॾेरो अचे त उन खे बि धिके पोते करे छॾियूं, को सरदार रुकावट अचे उन खे बि धिको ॾेई पोते करे छॾियूं। कंहिं बि शइ खे असां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे निज़ाम जे आॾो का रुकावट करणु बर्दाश्त न कयूं। हाणे इन अज़म सां इन प्रोग्राम जी मज़बूती जे लाइ असां पंहिंजे बचड़नि खे तयारु कयूं पिया ऐं असां इन पुख़्ते अज़म सां अॻिते वधण जी कोशिश कयूं था पिया। तव्हां त उहो आसूदगी वारो निज़ाम, तव्हां त उहो मुआशी तरक़ी वारो निज़ाम, तव्हां त उहो ख़ुशहाली वारो निज़ाम जेको चंद माण्हुनि वटि महफ़ूज़ थियो आहे, उहो मुआशी हैसियत सां महफ़ूज़ आहे ऐं उहे चाहिनि था त इहो निज़ाम जेकॾहिं असांजे हथनि मां निकिरी उलमा जे हथनि में अची वियो, दीनदारनि जे हथनि में अची वियो त पोइ असांजा त सभु शइ तबाह थी वेंदी ऐं असां ही हारी असुल जेको मालिक आहे हिन मुल्क जो, हिन वतन जो, उहो पंहिंजी मालिकी जो हक़ वठी सघंदो, मज़दूर पंहिंजी मालिकी जो हक़ वठी सघंदो। इहे हुकूक इस्लाम जे निज़ाम में समायल आहे। इस्लाम जो मुआशी निज़ाम कंप्लीट आहे ऐं को बि हाणे अॼुकल्ह जो माण्हू, को NGOs जो माण्हू, को सदारती निज़ाम जो माण्हू, को वॾेर के निज़ाम जो माण्हू इहो दावा करे त असां सभु कुझु करे सघूं था, उन्हनि वटि त को अहिड़ो निज़ाम ई कोन्हे तारियो कंदा। इहो उन्हनि ठगी ऐं कूड़ जी ॻाल्हि आहे। जॾहिं हुनजो मौक़ो ईंदो आहे त अची करे भाकुर विझंदा आहिनि ऐं चुमियूं बि पाईंदा आहिनि, उज़ुर खायूं बि कंदा आहिनि, लेकिन हुन वटि अहिड़े क़िस्म जो को बि निज़ाम कोन्हे। मता हिननि जी कंहिं ठगी में अची वञो, अव्हां खे महज़
एक निज़ाम ते ही मज़बूत रहणो आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे निज़ाम जी तकमील हर हालत में करणी आहे। ऐं असांजो पंहिंजे बचड़नि जे नाले ते इहो मैसेज ऐं पैगाम आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निज़ाम जे लाइ अॼु खां वठी जीअं शुरूआत कई अथव हितां खां वठी पंहिंजी ज़िंदगी जूं हे अॼु सौ आहिनि पोइ हज़ार थींदा इहे मैसेज वेंदा इंशाअल्लाह ताला ही फरसूदा निज़ाम हिकु ॾींहुं रहंदो ऐं हिनखे ड्राहे पट कंदासीं इंशाअल्लाह ताला। इहो असांजो पुख़्तो अज़म आहे। चओ इंशाअल्लाह। महिरबानी। जज़ाकल्ला। हाणे उन घड़ी जो इंतज़ारु हो जंहिं घड़ी जे लाइ असीं सभु हिते गॾु थियासीं ऐं जन दोस्तनि हिते महिनत कई। उन महिनत जो फल उन्हनि खे ज़रूरु मिलंदो। हिन तालीमी कॉन्फ्रेंस बसिलसिला निज़ाम मुस्तफ़ा कॉन्फ्रेंस में पहिरीं पोजीशन हासिल कंदड़ उन ख़ुशि नसीब जो नालो खणंदासीं ऐं उनखे गुज़ारिश कंदासीं त हू स्टेज तरफ़ ईंदो। सभ खां पहिरीं मुबारकनि जे मुस्तहिक़ मोहतरम हमादुल्ला महर वलद एजाज़ अहमद महर गुड़ शरीफ महर मोहतरम हमादुल्ला के गुजारिश आहे त स्टेज तरफ़ अचनि ऐं हज़रत साईं अब्दुल हामिद शेख साहब के गुजारिश आहे त हू इन तालिब इल्म के पंहिंजे हथनि सां एवार्ड सां नवाज़नि। पहिरीं पोजीशन हासिल कंदड़ में हमादुल्ला महर वलद एजाज़ अहमद महर। तमाम बेहतरीन हाजी नूर मोहम्मद महर जमियत उलमा इस्लाम यूनिट वदण महर जे अमीर संदस जो मान रखंदे 500 रुपए जो ऐलान कियो आहे ऐं उन्हनि खे नक़द साईं जन जेको आहे त ॾियनि पिया। माशा अल्लाह। बे नंबर में खुश नसीब ऐं मुबारकुनि जे मुस्तहिक़ मोहसिन अली महर वलद मोहम्मद हसन महर ॻोठ हमज़ो महर। आउं गुज़ारिश कंदुसि हाफ़िज़ अब्दुल कादिर महर अमीर जमियत उलमा इस्लाम तालका खानगढ़ त हू साईं जन खे एवार्ड सां नवाज़नि। 3 नंबर में मुबारकुनि जे मुस्तहिक़ अब्दुल मन्नान महर वलद अली गुल महर ॻोठ सदोर महर। आउं गुज़ारिश कंदुसि हाजी नूर मोहम्मद महर खे त हू तालिब इल्म खे एवार्ड सां नवाज़नि। उन खां बाद इरशाद अहमद महर के गुज़ारिश आहे त हू स्टेज तरफ़ अचनि ऐं मोहतरम अमानुल्लाह महर खां इनाम वसूल कनि। गुल मोहम्मद महर के गुज़ारिश आहे त हू स्टेज तरफ़ अचनि ऐं हज़रत साईं रहमतुल्लाह सिंधी साहब खां इनाम वसूल कनि। जुल्करनैन महर के गुज़ारिश आहे त हू स्टेज तरफ़ अचनि ऐं उस्ताद राहिब अली महर खां इनाम वसूल कनि। जुल्करनैन महर। ज़ियाउर रहमान महर के गुज़ारिश आहे त हू स्टेज तरफ़ अचनि ऐं ॾाढा मीहल खां इनाम वसूल कनि। अब्दुल शकूर अंसारी के गुज़ारिश आहे त स्टेज तरफ़ अचनि ऐं मोहतरम अली गुल महर खां इनाम वसूल कनि। अब्दुल शकूर अंसारी। नेक मोहम्मद महर के गुज़ारिश आहे त स्टेज तरफ़ अचनि मौलवी गुलाम कादिर महर खां इनाम वसूल कनि। नेक मोहम्मद महर। मोहम्मद उमर महर के गुज़ारिश आहे त हू स्टेज तरफ़ अचनि ऐं मौलवी इसाक अहमद खां इनाम वसूल कनि। मसहब कादिर के गुज़ारिश आहे त स्टेज तरफ़ अचनि फौजी फारूक अहमद खां इनाम वसूल कनि। असांजे प्रेस बल्कि स्टेज सेक्रेटरी हमादुल्ला महर के गुज़ारिश आहे त स्टेज तरफ़ अचनि ऐं मोहतरम अब्दुल बारी खां इनाम वसूल कनि। ऐं ही हेॾी सारी जेकी महिनत थी आहे उन महिनत जो नतीजो उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला ज़रूरु ॾींदो।
हाफ़िज़ अब्दुल हमीद के गुजारिश कंदुसि स्टेज तरफ़ अचनि ऐं हिन पंहिंजी महिनत जो फल मोहतरम हुसैन अहमद अंसारी खां वसूल कनि। ऐं साईं हाफ़िज़ अब्दुल कादिर ऐं हाजी नूर मोहम्मद के भी गुजारिश कंदुसि त शफ़क़त जो हथ ज़रूर रखनि। तस्वीर कढाए माशाअल्लाह सभिनी दोस्तन के मुबारकूं मुबारकन जा मुस्तहिक प्रोग्राम जे इख्तिताम ते असांजे मेहमान गिरामी के इन शेर से दावत अर्ज कंदुसि त जो कौम जियारे जो कौम संवारे वो जीअंदो रहंदो, जो कौम संवारे वो जीअंदो रहंदो, जो आम उजारे वो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक्का, जो सिंध संवारे वो जीअंदो रहंदो। हाणे गुजारिश कंदुसि हज़रत साईं अब्दुल हामिद शेख साहब जन जी खिदमत में अर्ज कंदुसि त स्टेज तरफ़ अचनि ऐं वसलातु अला अहलिहा अम्मा बाद फ़क़द क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहु नबियुल करीम। दिल जे गहराई सां सोने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सब खां अव्वल में तव्हांजे हिन ॻोठ जे अंदरि ऐं हिन बाबरकत प्रोग्राम जे अंदरि शिरकत थियण जे अंदरि मूंखे तमामु घणी ख़ुशी महसूस थी आहे जो अल्लाह तबारक व ताला हिन ॻोठ जे अंदरि पंहिंजी रहमत जो वसकारो फरमायो। यकीनन सां तव्हां या असां मां हर साथी जो इहो ख़्यालु हूंदो त असां अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे राज़ी करे वठूं। बयान करण वारनि जो मक़सदु बि इहो ऐं बयान खे ॿुधण वारनि जो बि मक़सदु इहो त असां खां पंहिंजो रब राज़ी बणिजी वञे। हिन दुनिया जे अंदरि खोड़ सारा निज़ाम मुतारिफ़ थी कया विया। कॾहिं कम्यूनिज़म आयो, कॾहिं सोशलिज़म आयो, कॾहिं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा निज़ाम ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं ॻाल्हियूं दुनिया में आंदियूं वियूं ऐं हिन दुनिया जे मज़लूम इंसानियत खे उन निज़ाम जे तहत हलाइण जी कोशिश कई वई त कंहिं नमूने सां उन निज़ाम जे मुताबिक़ इन मज़लूम इंसानियत खे हलाए इन निज़ाम जे ज़रिए सां उन्हनि इंसान जी रत खे चूसियो वञे। लेकिन तव्हां या असांजी ख़ुशि नसीबी आहे जो तव्हां या असांखे हिकु एॾो अज़ीम निज़ाम मिलियो, हिकु एॾो बाबरकत निज़ाम मिलियो जंहिं निज़ाम खे हलाइण जे लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो कलाम क़ुरान मजीद तव्हां या असां वटि मौजूदु आहे। गोया कि उहो इस्लाम जेको जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहो तरीक़ो जेको जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी मुक़द्दस सां तव्हां या असांखे ॾिनो, उहो तरीक़ो जंहिं तरीक़े जे अंदरि तव्हां या असांजे हिन 24 कलाकनि जी ज़िंदगी गुज़ारण जो नमूनो मौजूदु आहे, उहो निज़ाम इस्लाम आहे। उहो निज़ाम मुस्तफ़ा आहे। उहो हिकु अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो बणायल निज़ाम आहे
दुनिया जा बाक़ी निज़ाम दुनिया जा रहिजी विया। दुनिया जा बाक़ी निज़ाम दुनिया जे मफ़ादनि जे लाइ ई बणिया, लेकिन इस्लाम जो निज़ाम जेको जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया जे अंदरि आंदो, इहो तमाम इंसानियत जी भलाई जे लाइ बणायल हुयो। अॼु बि उहो निज़ाम क़ाइमु आहे, अॼु बि उहो निज़ाम मौजूदु आहे, छो त उन निज़ाम खे बणाइण वारी हस्ती अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी मौजूदु आहे। तमामु घणी ख़ुशी महसूस थी जो ही मुंहिंजा नौजवान साथी हिम्मत अफ़ज़ाई सां पंहिंजे हिकु दर्द रखी करे तव्हां वटि आया ऐं पंहिंजी दिलि जी ॻाल्हि खे तव्हां जे साम्हूं पेश कयूं, अंदर जी ॻाल्हि खे तव्हां वटि आंदऊं त कहिड़े निज़ाम जे तहत असां ज़िंदगी गुज़ारियूं ऐं कहिड़े निज़ाम जी ज़िंदगी गुज़ारण खां पोइ दुनिया ऐं आख़िरत जी भलाइयूं तव्हां असांखे नसीब थी सघंदियूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त तमाम नौजवाननि जी इन हिम्मत अफ़ज़ाई खे क़बूल फरमाए। अल्लाह ताला इन्हनि तमाम नौजवाननि जी इन मेहनतुनि खे क़बूल फरमाए। अल्लाह तबारक व ताला इन नौजवाननि खां पंहिंजे दीन निज़ाम खे, दीन इस्लाम खे मज़बूत करण जो हिकिड़ो हिम्मत अफ़ज़ो तरीक़ो उहो इख़्तियार कयो वञे, उहो अल्लाह तबारक व ताला क़बूल व मक़बूल फरमाए। यकीनन सां ही नौजवान एॾो त क़ीमती सरमायो आहिनि, एॾो त क़ीमती सरमायो आहिनि, जेकॾहिं असां उन सरमाए खे थोरो महफ़ूज़ कंदासीं, उन नौजवाननि जी हिम्मत अफ़ज़ाई कंदासीं, उन नौजवाननि जे कुल्ले सां पंहिंजो कुल्लो मिलाईंदासीं, तव्हां ऐं असां इन नौजवाननि जे लाइ छपर ऐं छांव आहियूं। पोइ जॾहिं छपर ऐं छांव खे ड्राहिबो आहे, वण खे कटे करे फिटो कबो आहे, त उहो इंसान उन उस जे अंदरि मजबूर हूंदो आहे त पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी। तव्हां ऐं असां हिन जे लाइ छपर ऐं छांव आहियूं। जेकॾहिं तव्हां ऐं असां इन नौजवाननि जे मथां शफ़क़त वारो हथ खे परे कंदासीं त ही नौजवान अॼु जे हिन जदीद माहौल जे अंदरि गुमराही वारो तरीक़ो इख़्तियार करे वठंदा। अॼु जे हिन जदीद टेक्नोलॉजी जे अंदरि फेसबुक ऐं मोबाइल जे इन इस्तेमाल करण खां पोइ इन नौजवाननि जा अक़ाइद, नौजवाननि जा नज़रिया, नौजवाननि जूं सोचूं इहे समूरियूं ख़तम थी वेंदियूं। मुस्लमान सिर्फ़ नाले जो रहंदो वञी करे, पर जेकॾहिं असां इन नौजवान जे इन सरमाए खे, इन क़ीमती शयुनि खे, इन क़ीमती जानुनि खे हिफ़ाज़त सां, निगरानी सां ऐं शफ़क़त सां इन खे अॻिते उभारींदासीं त यादि रखो त उहो निज़ाम जेको इनक़िलाबी निज़ाम आहे, उहो निज़ाम जंहिं मके जे अंदरि इनक़िलाब आंदो, उहो निज़ाम जंहिंजे लाइ अल्लाह जे पैगम्बर अलैहिस्सलाम इहो ज़िक्र फरमायो त ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलै, त दुनिया जे अंदरि तव्हां ॿिए कंहिं बि निज़ाम में हलिया वञो, तव्हां मोमिन नथा थी सघो हत्ता अकून अहब्ब इलैहि। अल्लाह जे रसूल फरमाईंदा हत्ता कि मां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मां पैगम्बर जो निज़ाम, मां पैगम्बर जी तर्ज़ ऐं तरीक़ो तव्हांखे दुनिया जी हर शइ खां महबूब न हुजे। हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन, पंहिंजे वालिदैन खां वधीक महबूब निज़ाम मुस्तफ़ा हुजे, तव्हांजे औलाद खां वधीक महबूब निज़ाम मुस्तफ़ा हुजे, तमाम इंसान खां वधीक महबूब निज़ाम मुस्तफ़ा हुजे। गोया कि निज़ाम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ऐं असांजी 24 कलाक ज़िंदगी गुज़ारण जो नालो आहे। त असां सुबुह खां उथूं था राति जे सुम्हण ताईं, इन्हनि 24 कलाकनि जे अंदरि असांजी ज़िंदगी कहिड़े नमूने सां गुज़रे। प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जी महबूब सुन्नतूं आहिनि, इन महबूब सुन्नतुनि ते अमल कयो, निज़ाम मुस्तफ़ा हर घर जे अंदरि क़ाइमु थी वेंदो। को दौर हुयो जो हर घर जे अंदरि हाफ़िज़ हुया, हर घर जे अंदरि उलमा पैदा थियनि पिया, हर घर जे अंदरि दीन खे दर्द रखण वारा माण्हू मौजूदु हुया, लेकिन वक़्त सां उन सैलाब जे कखनि वांगुरु जेके कख सैलाब जे अंदरि अची करे लुड़ी वेंदा आहिनि, उहो निज़ाम, उहे ॻाल्हियूं, उहे पचारूं समूरियूं असां खां मुस्लमाननि खां ख़तम थी वियूं। ही जाखोड़
ऐं ही मेहनत सिर्फ़ इन बुनियाद ते आहे त अॼु असां नौजवान उन्हनि पोड़नि खे जगायूं, उन्हनि नौजवाननि खे जगायूं जेके असांजे तर्ज़ ऐं तरीक़े खां परे आहिनि। उन्हनि नौजवाननि खे पंहिंजे वेझो आणे उन्हनि वॾनि खे शफ़क़त ऐं शाम ऐं छपर बणाए करे पंहिंजो कमु कंदा रहूं त इनशा अल्लाह कामयाबी अव्हांजे क़दमनि में ईंदी। त मां अव्हां पोड़नि खे वॾनि खे पंहिंजे वॾड़नि खे इहो अर्ज़ु कंदुमि त नंढड़नि तां शफ़क़त जो हथु ख़तमु न कयो ऐं नंढड़नि नौजवाननि खे इन ॻाल्हि जी तलक़ीन कंदुमि त पंहिंजे वॾड़नि खां परे न वञो, पंहिंजे वॾड़नि खे हथ मज़बूत करे उन्हनि जे अंदरि वेही करे उन्हनि खां तर्ज़ ऐं तरीक़ा ऐं नमूना ऐं तहज़ीब सिखी करे हिन दुनिया जे अंदरि निकिरी पो, कुंड कुड़श जे अंदरि निकिरी पो, इनशा अल्लाह इनकलाब ज़रूरु ईंदो। ताज़ीज़ साथियो, त ही जमायत जमियत उलमाए इस्लाम ऐं असांजी आला जमायत जमियत उलमाए इस्लाम इन ॿिन्हिनि जो मंशूर इहो आहे त अल्लाह जी धरतीअ ते अल्लाह जो निज़ाम क़ाइमु थी वञे, अल्लाह जी धरतीअ ते उहो निज़ाम क़ाइमु थी वञे, उहो तर्ज़ ऐं तरीक़ो अची वञे जेको प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम आंदो आहे। नौजवाननि खे इहो गुज़ारिश आहे त जेके साथी मुक़ाबले में अव्वल ॿियो नंबर टियों नंबर आया उन्हनि जे लाइ त मुबारक आहे, पर उहे साथी बि ग़मज़दा न थियनि जेके साथी नंबर में न आया। इहो दुनिया जो हिकिड़ो रस्म और रवाज आहे त को नंबर पहिरियों ईंदो, को ॿियो ईंदो, को टियों ईंदो, लेकिन उहे साथी जेके पोइते रहिजी विया उहे दिलि न हारनि त असां पोइते रहिजी वियासीं। उन वांगुरु बणिजी वञो जेकी ख़रीदार यूसुफ हुई। चवनि था हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम खे ख़रीद करण लाइ मोती आंदा विया, क़ीमती माल आंदो वियो। उन जगह ते हिकिड़ी पोड़ी औरत आणे थी, हड़ जे अंदरि काशे आणे थी त मां यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़रीद कंदुमि, सिर्फ़ु उन्हनि ख़रीदारनि जे अंदरि मुंहिंजो नालो शामिल थी वञे। त उहे साथी जेके पोइते रहिजी विया उहे हिमत कनि, दिलि न हारनि, अॻिते अञा हिमत कनि, जज़्बो पैदा कनि त इनशा अल्लाह अॻिते हली करे उनजी कामयाबी क़दम चुमंदी। इन लफ़्ज़नि सां मां पंहिंजी हिन ॻाल्हि खे ख़तमु कंदुमि। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला हिन ॻोठ वारनि जे मथां बि शफ़क़त ऐं रहमत वारो मींहुं वसाए, हिन नौजवाननि जे मथां बि अवां पोड़नि ऐं अमड़नि ऐं भेनरुनि जे मथां बि शफ़क़त ऐं रहमत वारो मींहुं वसाए। अल्लाह ताला तव्हां ऐं असांजी इन महिनतुनि खे क़बूल व मक़बूल फ़रमाए। व आख़िरु दुआना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलि मुहम्मद। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा रब्बना ज़लमना नफ़्सना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना या गफ़ूर या गफ़ूर या गफ़ूर। या अल्लाह जेके हिन मजलिस जे अंदरि हाज़िर थियल आहिनि, या अल्लाह उन्हनि समूरनि जे सगीरनि गुनाहनि ऐं कबीरनि गुनाहनि खे माफ़ फरमा। या अल्लाह जन हिननि प्रोग्राम जे अंदरि महिनतूं कयूं आहिनि, या अल्लाह उन जी महिनतुनि खे क़बूल व मक़बूल फरमाए। या अल्लाह जन हिननि प्रोग्राम खे ॿुधो ऐं जेके साथी न आयल आहिनि, या अल्लाह उन्हनि जे अंदरि बि इहो जज़्बो पैदा फरमाए त उहे तुंहिंजे नाले खे अॻिते वधाइण वारा बणिजी वञनि। या अल्लाह असांजी तमामु इबादतुनि खे क़बूल व मक़बूल फरमा। या अल्लाह असांजे अंदरि हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कामिल मोहब्बत नसीब फरमा। या अल्लाह तूं पंहिंजी कामिल मोहब्बत नसीब फरमा। या अल्लाह हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कामिल इश्क़ नसीब फरमा। या अल्लाह हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े अतहर ऐं बैतुल्लाह जी ज़ियारत नसीब फरमा। या अल्लाह जेके ग़रीब ऐं मिस्कीन आहिनि, या अल्लाह उनजी पंहिंजी ग़ैबी मदद सां तावन फरमा। या अल्लाह जेके बे औलाद आहिनि उनखे नेक सालिह औलाद अता फरमा। या अल्लाह जेके औलाद वारा आहिनि उनजी औलाद खे नेक सालिह बणाए। या अल्लाह जेके परेशानियुनि वारा आहिनि उनजी परेशानियुनि खे दूर फरमा। या अल्लाह जेके बीमार आहिनि उनखे शफ़ाए कामिला ऐं आजिला ऐं मुस्तमरा अता फरमा। या अल्लाह तूं पंहिंजी शफ़क़त ऐं रहम फरमा। या अल्लाह तूं करम फरमा। या रहमान या रहीम या करीम। या अल्लाह तूं पंहिंजे अस्माउल हुस्ना जे सदक़े सां असां समूरनि जे मथां रहम ऐं करम जी नज़र फरमा। या अल्लाह तूं अस्माउल हुस्ना जे सदक़े असांजे मथां रहम ऐं करम जी नज़र फरमा। या अल्लाह हिन ॻोठ वारनि जे मथां रहमत ऐं शफ़क़तूं फरमा। या अल्लाह हिन तमामु ॻोठ वारनि जे अंदरि अमन ऐं एको अता फरमा, मोहब्बतूं अता फरमा, नफ़रतुनि खां दूर फरमा। या अल्लाह असां मां हर हिकु साथी खे निमाज़ी बणवाए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला खैरिल ख़ल्क़ि मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। माशाअल्लाह
जज़ाकल्लाह। मां पूरी जमात जो जमियत तलबा इस्लाम यूनियन वदन महर जे तरफां शुक्रिया अदा कयां थो पियो जंहिं पंहिंजो कीमती टाइम कढी करे हिन असांजे प्रोग्राम खे कामयाबी अता फरमाई। ऐं मां पालके अमीर हाफ़िज़ अब्दुल कादिर ऐं यून अमीर हाजी नूरमान साहब ऐं उन्हनि जा उहिदेदार साथी ऐं जमियत उलमा इस्लाम जा समूरनि कारकुननि जो बि शुक्रिया अदा कयां थो।